अहम ख़बर ईंदा हलूं। तुर्बत वेझो होशाब में CTD ऐं वुमेन पुलिस चीनी शहरनि ते हमले जी साज़िश खे नाकाम बणाए छॾियो आहे। औरत आपघाती बमबार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CTD ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल औरत जो वास्तो कालादम BLA जे मजीद ब्रिगेड सां आहे। गिरफ़्तार कयल औरत सीपेक रूट ते चीनी काफ़िले खे निशानो बणाइण जी रिथाबंदी करे रही हुई त खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। खे आगाह करे पिया त CTD ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल औरत वटां धमाकेदार मादो ऐं डेटोनेटर हथ कयो वियो आहे। आपघाती बमबार औरत खे CTD वधीक जांच ऐं पुछा ॻाछ लाइ ॻुझे हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। अहम ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। CTD ज़रियनि मूजिबि आपघाती बमबार जो नेटवर्क पकड़ण लाइ कोशिशूं जारी आहिनि। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार आपघाती बमबार औरत जो वास्तो उन ई ग्रुप सां आहे ऐं कराची यूनिवर्सिटी में चीनी शहरनि खे निशानो पिणु बणायो वियो हुयो। नाज़रीन, अव्हां खे आगाह कयूं पिया। तुर्बत वेझो होशाब में CTD ऐं वुमेन पुलिस चीनी शहरनि ते हमले जी साज़िश खे नाकाम बणाए छॾियो आहे। औरत आपघाती बमबार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CTD ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल औरत जो वास्तो कालादम BLE जे मजीद ब्रिगेड ग्रुप सां आहे। गिरफ़्तार कयल औरत सीपेक रूट ते चीनी काफ़िले खे निशानो बणाइण जी रिथाबंदी करे रही हुई। खे आगाह कयूं पिया। खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल औरत धमाकेदार मादो ऐं डेटोनेटर हथ कयो वियो आहे। आपघाती बमबार औरत खे CTD वधीक जांच ऐं पुछा ॻाछ लाइ ॻुझे हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे।